हिकिड़े हमरा वटि हिकिड़ो घोड़ो हुयो जेको बीमार थी पियो। उहो हमरा घोड़े जी बीमारीअ जे करे डॉक्टर खे वठी आयो। डॉक्टर घोड़े खे ॾिसी उन हमरा खे 10 ॾींहं जी दवा लिखी ॾिनी ऐं डॉक्टर उन मालिक खे चयो त 10 ॾींहं घोड़े जो इलाजु कर। जेकॾहिं घोड़ो उथी थो वञे, हलणु घुमणु खाइण जहिड़ो थी थो वञे त ठीकु, वरना हिन खे ज़हर ॾेई मारे छॾिजां, उनखां पोइ तुंहिंजो घोड़ो हलण जहिड़ो न थींदो। मालिक हुनजो इलाजु वठी आयो, घोड़े जो इलाजु शुरू कयईं। घोड़े सां गॾु तंबेले जे भरिसां हिकिड़ो ॿकर रहंदो हुयो। उहो ॿकर रोज़ु घोड़े वटि वेंदो हुयो ऐं घोड़े खे चवंदो त हिमत कर, पंहिंजे अंदर में कुवत पैदा कर, कुझु खाइण पीअण जी कोशिशि कर, वरना मारिजी वेंदे। घोड़े जो 10 ॾींहं लॻातार इलाजु हलियो। 10 ॾींहंनि में ॿकर हर रोज़ु घोड़े वटि ईंदो हुयो ऐं हुनखे हिमत ॾियारण जी कोशिशि कंदो हुयो। बहरहाल घोड़ो न उथियो। आख़िरकार 10 ॾींहं ते घोड़े जो मालिक घोड़े जे लाइ शहर मां ज़हर वठणु वियो। मालिक खे ख़बर पइजी वई त हाणे घोड़ो उथणु घुमण जहिड़ो, हलण जहिड़ो या कम जहिड़ो न थी सघंदो। आख़िरी 10 ॾींहं ॿकर घोड़े वटि आयो ऐं चवणु लॻुसि त यार थोरो पंहिंजो पाण में जान पैदा कर, थोरी हिमत कर, उथ, खाइण पीअण जी कोशिशि कर ऐं कुझु क़दम खण त जीअं बची सघी, वरना मारिजी वेंदे। घोड़े बि हिमत कई ऐं उथियो, कुझु क़दम हलियो, कुझु खाइण पीअण जी कोशिशि कई। जॾहिं उन घोड़े जो मालिक शहर ॾांहुं वापसि मोटी आयो ज़हर वठी, घर में ॾिठईं त घोड़ो चङो भलो लॻो पियो हुयो, खाए पीए पियो, कुझु हले बि पियो क़दम। मालिक ॾाढो ख़ुशि थियो। ॻोठ जे कुझु माण्हुनि खे, कुझु फैमिलीअ जे माण्हुनि खे ऐं कुझु दोस्तनि खे घुराए ऐं उन्हनि खे चयईं त मुंहिंजो घोड़ो अल्हम्दुलिल्लाह ठीकु थी वियो आहे। इन ख़ुशीअ में मां अॼु ख़ैरात थो कयां ऐं उन ख़ैरात जे लाइ हिन ॿकरे खे ज़िबह थो कयां। सो दोस्तो, चवण जो मतिलबु इहो आहे, हिन ॻाल्हि मां असांखे इहो सबक़ु थो मिले त कॾहिं कॾहिं असां ॿियनि जी ख़ुशीअ जे लाइ, ॿियनि जी ज़िंदगीअ जे लाइ, ॿियनि जे सभु कुझु करण जे लाइ पंहिंजो पाण खे क़ुर्बान कराए छॾींदा आहियूं, उन ॿकर वांगुरु। हालांकि उन ॿकर जी पूरी कोशिशि ई त कंहिं नमूने उहो घोड़ो बची सघे, पर उन घोड़े खे ठीकु करण जे करे हुन ॿकर खे पंहिंजी क़ुर्बानी ॾियणी पई।